बादशाह जो ख़ैर बाबा, अल्लाह तव्हांखे ख़ुशि करे, अल्लाह तव्हांखे ज़िंदगी जे। मुंहिंजी दुआ अथव अल्लाह कंदो तव्हां ख़ुशि हूंदव। माण्हू तोसां सड़नि था, तोसां राज़ी कॾहिं बि न आहिनि रेस। मालिक तोखे ज़िंदगी ॾिनी जो मां ख़ुशि थियो आहियां, छाजे करे जो शेर अली तोखे मारे चुको हो, पर वॾो नालो मौला जो आहे। शेर अली तो शेर अली खे ॾिठो छा? बाबा साईं, जी राति जो तव्हां ते हमिलो थियो ऐं घिटी में वठ वठां थी त मां घिटी में बीठोसि। शेर अली ऐं उनजे माण्हुनि खे बाबा साईं वींदे मूं पंहिंजी अखियुनि सां ॾिठो। मुंहिंजो शक कंहिं ॿिए तरफ़ हुयो ऐं तूं शेर अली जी ॻाल्हि थो करीं। मां वरी बि दिमाग़ ते ज़ोर ॾे, दिमाग़ ते ज़ोर ॾेई सही सही ॿुधाए त तूं शेर अली खे वाक़ई ॾिठो? कसम सां बाबा साईं, मूं शेर अली खे ॾिठो आहे। तूं इतबार छो नथो करीं? बाबा साईं चई त मां भले साईं ते हथ रखां। ठीकु आहे, ठीकु आहे, कोन हल। बाबा साईं हिकिड़ो ॿियो वर्ज़, मुंहिंजी माई जो तव्हां छा कयो? अरे तूं वारी रन जे करे त मूंखे ही गोली लॻी वई। बाबा साईं, हुनजो चक्कर भला इन शेर अली सां हले थो छा? बंदूक हुजे न फात वारी ठोकिया बेटा कमीना कहीं जाए छा? बाबा साईं वञा पियो थो, तूं नाराज़ न थी, सी लॻो पियो आहे। असां त न सजावल खे फसाइण चऊं था शेर अली करे। इन शेर अली जो हाणे फ़िदो करणो पवंदो। तव्हां सभिनी खे शेर अली ते नज़र रखणु घुर्जे। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।